तॾहिं गुरु अर्जन देव खे बाबा श्रीचंद साहिब जॾहिं शांत सुभाउ जो आत्मिक वीचार दसियो आहे तॾहिं गुरु अर्जन देव साहिब लिखनि था, छा था लिखनि? ना को वैरी नहीं को बेगाना, ना को वैरी नहीं को बेगाना, ये सुम्मते साधु ते पाई, ये सुम्मते साधु ते पाई, ये सुम्मते साधु ते पाई, विसर गई सब दाते पराई, जो विसर गई सब दाते पराई, जब से साधे संगत मोह पाई, जब से साधे संगत मोह पाई, विसर गई सब साथ पराई। धनवान श्रीचंद साहिब मूंखे अहिड़ो ॾात बख़्शी अथऊं जो कंहिंजी बि हाणे इहा ॻाल्हि न थी वे त भई हे भलो आहे या बुरो आहे, केतिरा ई मूंखे ॻाल्हाए था वञनि, केतिरो कोई कंहिंजी असांजी निंदा बि कोई करे थो, हाणे पाण खे बुरो नथो लॻे। हे संतो, इहा सभु दया संतनि जी आहे, जंहिं करे अहिड़ी असांखे ज्ञान जी ॾात पीआरी अथऊं जो पराई ॾात विसरी वई। बेशक संत ई आहिनि जेके हिन इंसान खे रस्तो ॾसनि था, मार्ग ॾसनि था। जे सुख को चाहे सदा शरण राम की ले, संत फरमाइनि था हे इंसान जे सदा ई सुख थो वठणु चाहीं त राम जी शरण वठ, उहो राम ॼण तोखे संतनि वटि मिलंदो। फिर भजी बसे साधकी रसना, भॻवानु काथे थो अचे? संतनि जे ज़बान ओॾे वञ त संत तोखे ज़बान द्वारा परमेश्वर जो दीदार कराइनि, जंहिंजे दीदार करण सां तुंहिंजे मन खे शांती अचे। ॾिस संसार केॾो दुखी आहे, पहिरियों हिन बाहि में जीअरो झली रहिया आहिनि, कॾहिं बि कोई चाहे नथो त हिन बाहि मां निकिरां, छो जो हीअ बाहि उनखे मिठी थी लॻे, वणे, पर हिन बाहि खे जिन ॾिठो आहे उहे त्राहिमान त्राहिमान दुखी थी रहिया आहिनि। उहे चवनि था जगत जलंदा राख ले, ओ जगत जलंदा राख ले, अपनी शरणी बार, जिते ले बार, जिते ले बार। हे प्रभु, जगत जली रहियो आहे, मुंहिंजा सतगुरु परमेश्वर जीअं वणई हिन जगत खे ठाह। ही जगत बिना अंगरनि जे जली रहियो आहे, बिना बाहि जे कोई बि सुखी कोन्हे। अरे सतगुरु नानक दे बालो मर्दानो अचनि था हिकिड़े वॾे शहर में, मस्जिद जे ॿाहिरों टेक ॾेई वेहनि था। सतगुरु दीन बंधु मर्दाने जे चवनि था भाई मर्दाना रबाब वॼा, मर्दानो रबाब थो वॼाए, हेॾां बालो चंवर थो झूले मथां। सतगुरनि खे गुरुजन बाणी था फरमाइनि, छा था फरमाइनि? ए तन माया पाया प्यारे, ए तन माया पाया प्यारे, लीतरा लब रंगाए, मेरे कंतन भावे चोलरा, मेरे कंतन भावे चोलरा, प्यारे क्यों दन से जे जाए दवाए।
अनेक ख़ल्क़ आया गुरु नानक देव खे नमस्कार करे वेंदा पिया वञनि। ईअं कंदे कंदे साध संगत ते मशहूरु चोर हो हिकिड़ो, जंहिंजो नालो हो भूमिया चोर। 3 ॾींहंनि में इहो चोर सॼी दुनिया में मशहूरु हो। थर थर ॾकंदा उन खां, जीअरे बि बंदूक खणी वेंदो भई कढो। राजा बि तुंहिंजा न पुॼी सघंदासीं। नालो हुयुसि भूमिया चोर। गुरु नानक देव जी परीक्षा वठणु आयो। भई ॾिसां इन वटि माल पाणी जेको चढ़ंदुसि माया रखंदुसि इहा मां खणंदोमांसि बंदूक ॾेखारे। उहो अकेलो ई काफ़ी हो। तंहिं हूंदे बि पंहिंजा ॿार पुलिस वारा लिकाए वेठा आहिनि, लिकाए छॾियाई। पाण अकेलो वञी बंदूक ॿाहिरि रखी माण्हुनि वांगुरु वेही रहियो, जीअं भई हिते कंहिंखे बि शक न पए त हे भूमिया चोर आहे। वेस बदिलाए ऐं धन गुरु नानक देव चई वेही रहियो। ॿुधायां थो जेको चर्चे में बि सत्संग में थो अचे, संतनि जी शरण थो वठे, चर्चे में चाहे दुश्मन बि शरण थो वठे, चाहे मश्करीअ रूप सां गुरनि जी संतनि जी शरण वठे थो, संत अहिड़ा दयालू आहिनि जो उन्हनि जी बि बेड़ो पार था कनि। तो भूमिया वेठो सतगुरु नानक देव साहिब फरमाइनि था त हे इंसान कुझु बेली अॻिते जो तोशो ठाहे, संतनि खां नामदान वठी पंहिंजो कल्याण कर। सॼी ख़ल्क़ हली वई। ॾिठई त अनेक रुपया गुरुजन जे अॻियां राजाऊं महाराजाऊं हीरा जवाहर भेटा रखी मथो टेके हलिया विया आहिनि। तॾहिं हिन जे मन में गुरुजन जो दर्शन जो कयईं त हिते ॾकिणीअ वरितुसि। ॾकिणीअ कहिड़ीअ वरितुसि त मां पहिरां सॼी उमिरि चोरियूं कयूं, पाप कया आहिनि, गल वॾ कमाया, यानी गला कटे करे मां पेट पालियो आहे। घर वारनि खे बि हत्याऊं करे मां पेट पालियो आहे ॿारनि जो। सतगुरनि त अहिड़ियूं कथाऊं ॿुधियूं न, पतो न आहे मुंहिंजो अलाए हाल छा थियो। वॾा थधा श्वास खणंदो खणंदो अचे बाबे नानक जे शरण में पियो। सभई चओ धन गुरु नानक देव। साहिब पुछनि था ओ सजण ॻाल्हि कर सची, तवेंदे बाहि मोहबती, जे सच ॿुधाईंदे त तुंहिंजा कारज निरंकार कंदो। नालो छा थी? चई संत मुंहिंजो नालो भूमि आहे। भई तूं जो चईं तो असांखे नामदान ॾे, धंधो कहिड़ो कंदो आहे? सच ॿुधाइजांइ। अंतर्यामी सम्झनि पिया न, पुछनिसि था, चवंदा सच ॿुधाईंदे त वरी बि तुंहिंजी असां दरगाह में साख खणी बचाईंदासीं। बाक़ी जे असां सां बि तूं कूड़ ॻाल्हाईंदे संतनि सां सतगुरनि सां या फिरी वेंदे, जम जूं चोटा त खाईंदे पर हिते बि तूं दुखी थी मरंदे। सच ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? ओ मुंहिंजा सतगुरु प्रीतम मुंहिंजो नालो भूमिया आहे। धंधो कहिड़ो कंदो आहियां? सचा साईं मां चोरी कंदो आहियां। साहिब खेॾी वेठा। चई वरी बि चवे था छो त मां चोरी कंदो आहियां? चई भूमिया चोरी कंदो आहियां? चवंदो हा साईं। पोइ त बंदूक कढियईं। चवंदा साईं हीअ बंदूक आहे। मां बि इन भावना सां आयो हुयुसि हिते त तव्हांजी इहा माया खणी तव्हांखे गोली ॾेखारे हलियो वेंदुसि। पर जॾहिं तव्हांजे सत्संग में आयो आहियां, धर्मराज जूं ॻाल्हियूं चयव, नरकनि जूं कथाऊं ॿुधायव, दिलि दहकजी वई। तव्हां चयो त जो इंसानु संतनि जी शरण थो पए, संत उन खे नाम ॾेई काल खां बचाइनि था। हाणे मूंखे बि नाम ॾियो त काल खां बचां। चओ वाह गुरू। साहिबनि चयो भूमिया शर्त ते ॾींदासीं तोखे नाम। चई स्वामी कहिड़ो? पहिरियों त इहा चोरी छॾे, चोरी करणु पाप आहे। चवंदा सचा पातशाह मां वेनती कयां। चई चओ। चोरी मां न छॾे सघंदुमि स्वामी। चोरी असांजे पीरनि खां हलंदी आई आहे।
ॾाॾे पर ॾाॾे खां चोर आहियूं, चोरी कंदा आहियूं। ॿियो न धंधो करणु ईंदो आहे, न नौकिरी करणु ईंदी आहे। इन में असांजो गुज़रान आहे धणी। चोरीअ खां सां ॿियो मां धंधो करे बि न सघंदुमि। सच ॿुधायां, मां चोरी न छॾींदुसि। चोरी न छॾींदे। साहिब हैरान थी विया, भई हाणे हिनखे छा चइजे। चयोसीं चोरी छॾे त भेण चवे सचो तो मुर्दार त चोरी न कंदुसि ऐं चोरी न छॾींदुसि। हाणे शरण में बि पियो आहे, चिंबड़ी बि पियो आहे, चवे बि थो त मां तव्हांजे दर तां ॿेड़ो पार बि ज़रूरु कंदासीं। ॿेड़ो बि पार ज़रूरु कयो, चोरी बि न छॾियो। साहिब हिनखे हिकिड़ी सुठी ॻाल्हि चई, चङो भला चोरी तूं कजांइ भले। चई सत साईं? चई हा कजांइ, पर हिकिड़ी त ॻाल्हि असांजी मञीने। चवंदा हाणे त तव्हांजूं 50 ॻाल्हियूं मां मञींदुमि, 100 ॻाल्हियूं मञींदुमि। जे मूंखे चोरीअ जी तव्हां छूट ॾियो त मां 1000 तव्हांजूं ॻाल्हियूं मञींदुमि, 1,00,000 तव्हांजूं ॻाल्हियूं मञींदुमि। सिर्फ़ु मुंहं सां चओ चोरी कर। चई भई ॻाल्हि त चई त हुन मां चोरी न छॾे सघंदुमि। चई हाणे अॻिते हीअं कर, ग़रीब मार न कजांइ, कंहिं ग़रीब जी चोरी न कजांइ। ओ जे चोरी ग़रीब जी कंदे त आह तोसां विरंदी। कंहिं आसूदे सेठ धनवान जी, या कंहिं शाहूकार जी, या राजा जी चोरी तॾहिं कजांइ जॾहिं घुर्ज हुजई। इहा ॻाल्हि मूंखे घुर्ज हूंदी उहो कंदुमि। इहा बि तव्हांजी ॻाल्हि ॿी मंज़ूर आहे त मां ग़रीब जी चोरी न कंदुमि। टी ॻाल्हि बि काई चओ। साहिबनि टी फरमायो, जंहिंजो नमक खाई तंहिंजी बि चोरी न कजांइ। भूमिया जंहिंजो लूणु खाई भेली उन जी चोरी न कजांइ। जंहिं थालीअ में खाई उन सां छेद न कजांइ। हिननि भईयनि जहिड़ो न थी जाए। हितां जो 36 लोग जेके माउ खे चवनि साली, पिता खे चवनि साले, तॾहिं त धीरे धीरे सिंधी जेके आहियूं असां, उहे बि हाणे ईअं थी विया आहिनि। भयाणी रखी वेठा आहिनि घर घर, पोइ लक्षण बि ओड़ा थी विया अथनि। संग भयाणियुनि सां थी पियो अथनि। पोइ माउ खे हे त चवंदा आहिनि साली, न भेण ॾिसनि, भेण खे बि कंहिं महिल खार में क्रोध में चवनि साली, पीउ खे चवनि साले, भाउ खे चवनि साले। जंहिं महिल को दुख थिए तॾहिं राम खे सॾु न कनि, पोइ छा चवंदा आहिनि ख़बर अथव? दाई मां, दाई मां, दाई मां, दादा मां, दादा मां। पोइ दाई मां यादि ईंदी अथनि, न की राम यादि ईंदो अथनि। जीअं सिंधियुनि खे कोई दुख ईंदो आहे छा चवंदा आहिनि ख़बर अथव? हाय घोड़ा, हाय घोड़ा, अलाड़े अलाड़े, हाय घोड़ा, हाय घोड़ा। अरे घोड़े जा सजना, घोड़नि खे छो थो सॾु करें? घोड़ा तोखे छॾाईंदा छा? इहे हाय घोड़ा सिंधी असां छो कंदा आहियूं ख़बर अथव? सिंध में छा थींदो, पीर जा हूंदा मुरीद, उहे मुरीद हूंदा ॾाढा, यानी विढ़ंदा हुआ। पागारे पीर जा मुरीद हूंदा, जंहिंखे हुर चवंदा हुआ, हुर। पोइ इहे हुर बंदूकां खणी घोड़नि ते चढ़ी बाहियूं ॾींदा ऐं फुड़े लुटेंदा। पोइ कोई सिंधी न ॾिसंदो, अचे थो हिकिड़ो बंदूक खणी घोड़े ते, पोइ उतां खां वरी चवंदा अरे हाय घोड़ा, ओए घोड़ो, त चवंदा इहे हुर अची विया। हाय घोड़ा, हाय माना अरे घोड़ो अची वियो। हाणे ताला खां सिंधियुनि खे इहा आदत पई वई आहे, कोई बि दुख थींदो चवंदे हाय घोड़ा, हाय घोड़ा। अरे हाय घोड़ा न चओ, हे राम, ईअं चओ। या चओ धन सतगुरु, या वाह गुरु, ईअं चओ। हाय घोड़ा चवण सां न हिते जी मदद मिलंदे, न मथे जी मदद मिलंदे। अजामेल चर्चे में पियो सॾु करे, पुट खे पियो सॾु करे, नारायण नारायण। श्री नारायण जेको सचो आहे उहो वाइरो थियो। चई हे केरु थो दुख में सॾु करे मूंखे? पार्षदनि खे चई वञो त साईं, को दुखी थो सॾु करे। चए थो हाय नारायण, हे नारायण। जॾहिं अजामेल खे घुटो ॾियण पिया अचनि भूत ॼमंदा, शिरक निकिरी वियो। पोइ पुट जो नालो रखियो ई नारायण। संत चई वियासीं तोखे पुट ॼमई नारायण रखजांसि, छो जो तूं असांखे पिछाड़ीअ जो विञिणो लोॼो आहे गर्मियुनि में, थोरो पाणी पीआरियो थी, चणा खाराए, वंगी बि वढे खाराई थी, तंहिं करे तुंहिंजो भलो कयूं। तूं त ब्राह्मण थी करे पाप कंदो आहे अजामेल, राति ॾींहुं लुट मार फुर लुट कंदो आहे।
रस्ते ते मारींदो आहे, माण्हुनि खे कुहाड़ा हणंदो आहे, उन्हनि खां खसे वञी पेट पालींदो आहे ॿारनि जो। पर पहिरीं अॻिते ॿियो कुझु न करे सघंदे तूं, राम राम न चई सघंदे, सिर्फ़ु पंहिंजे पुट जो नालो नारायण रखजांइ, उन सां दिलि खोले मोह कजांइ। बराबरि मोह हुयुसि ॾाढो, जंहिं करे पिछाड़ी हिन जी अचे थी जो नारायण नालो। हूअं जेकॾहिं चऊं था न त चओ श्रीमन नारायण नारायण, ॼण माण्हुनि खे बुखार चढ़े था। भई बिना केरु एॾी देरि धुनी वेही लॻाईंदो। ऐं हे धुनी जो धुनी सॼो ॾींहुं जो पुट सां प्रेम कयईं, पर पुट जो नारायण नालो संतनि ई रखड़ा अटकल सां। भई हिन जे मुंहं में बिना कुझु भॻवान जो नालो त हुजे, मन को भॻवान जो नालो छॾाएसि। उहा संतनि ई भॻवान खे अरदास कई, साईं असांखे हिननि घर पखोलो ॾियो आहे, वंगी खाराई अथऊं, थधो जल पीआरियो अथऊं, वेसाख में 70 सीटूं किरी पिया भेऊं। इहा वेसाख मातम में कथा ईंदी आहे, किरी पिया गर्मीअ में। पोइ तंहिं करे हिन जो भलो कर। ॾिस संतनि जी हिकु ॾींहुं बि जेको सेवा थो करे उनजी अजाई न थी वञे। हिकु ॾींहं में कलाक ॿ सौ बि सेवा कयईंसि, पखोलो ॾियईंसि, पाणी थधो जल पीआरियईंसि, चणा खाराए, वरी फल जेके पंहिंजे ई घर में वंगियूं वंगियूं पयूं हुअसि उहे पटे करे संतनि खे खाराए। तॾहिं ॾिसो संत कहिड़ा दयालू न, केॾो न हुनखे रस्तो ॾसे हा, न त संतनि खे ख़बर हुई त हे अहिड़े नरक में पवंदो जो वीचारो दुखी थींदो। भई असांजो फर्ज़ु आहे के पाणीअ जो गिलास पीआरे तॾहिं बि उनखे बचायूं। संत अहिड़ा दयालू थींदा आहिनि, पर माण्हू अहिड़ा निर्दयी आहिनि, तिन संतनि ते बि पंहिंजो आरोप लॻाए उन्हनि महात्मा जी संगत छॾे था ॾियनि। तॾहिं इंसानु चवनि थो, हे सिंधी तूं जंहिं महिल तंहिं महिल इहा हाय घोड़ा थो करे, इन जॻह ते चओ हरे राम हे हरी वाह गुरू, या गुरूअ खे सॾु करे उन खे ॿाॾाए, त जंहिंमें तुंहिंजो कुझु बणिजे त सही। हाय घोड़ा चवंदे न खड़ु निकिरंदे न तेल निकिरंदे, कुझु त निकिरई। ॾही विलोड़ त मखण निकिरई, बाक़ी पाणीअ खे विलोड़ींदे त मखण त कोन निकिरंदे। न की मखण निकिरंदे, न की खड़ु निकिरंदे, न की तेल निकिरंदे, कुझु न निकिरंदे। मुंहुं मुंहिंजो इहे गारियूं थो कढे या हाय घोड़ा चवंदे या गारियूं थो कढे, गारियुनि मां छा थींदे? जेको तुंहिंजे औलाद खे असरु वेंदो उहे बि गारियूं सिखंदा। मुंहिंजी पुफी आहे हिन वक़्तु 115 साले जी, गोंडिया में रहंदी आहे। बचपन खां आदत अथसि, घर में कोई नुक़सानु कंदो अथसि या धारियो कोई विड़ेसि, उनखे चवंदी छा आहे, अरे छल ॿेड़ी साई थींदे। छा चवंदी आहे? साई थींदे। अरे छल को भलो थियई, चाहे ॾुखाईंदो अथसि न, ॻाल्हाईंदी बिल्कुलु ईअं, अरे छल को भलो थियई, अरे छल को भॻवानु ॿेड़ो तारई, अरे सुञा न थिए छल साओ थिए, जेको ग़रीब थिए उनखे ईअं चवई। ऐं ॻाल्हाइण जो नमूनो अहिड़ो अथसि चवणु भई पिटे थी। वरी जे ध्यानु ॾींदोसि न, अरे छल साओ थिए, सुञाईअ मां साओ थिए, छल को भॻवानु पुट ॾेई, ईअं चवंदा। केॾो बि को सताईंदो त दुखी थींदो आहे, चाहे दुखी थी चवंदी आहे, पर मुंहं जो लफ़्ज़ संभाले कढंदी आहे, छल ॿेड़ो तड़ई, राय रोई चवंदी आहे तॾहिं बि चवंदी आहे ॿेड़ो तड़ई, छल साओ थिए, छल को भॻवानु पुट ॾेई। चओ हरे राम। इहे आहिनि संत जेके ज़बान ते कंट्रोल था रखनि। ज़बान ते कंट्रोल रख, हिकु बुरो सुरो लफ़्ज़ न ॻाल्हाए, ॿियो नंढनि बचड़नि पुटनि पोटनि खे बि गंदा लफ़्ज़ न चओ, इहे फिरी तोखे चवंदे, यादि रख तोखे चवंदे। कासाईअ जो पुटु ॿकड़ा पियो कुटे, पोइ हुनजो छोकिरो गुम थी वियो, आख़िर वॾो जवान थियो, पोइ कंहिं छोकिरीअ सां प्यारु करणु लॻो। हिन जो ॾिठो त भई धारी छोकिरी, हिन ख़बर कोन हुई त मुंहिंजो पुटु आहे नंढे हूंदे। आख़िर उहो कातो खणी पंहिंजे पीउ खे हणी मारे छॾियो। हुन छड़ो झलियोसि, भई छोकिरियुनि सां तूं मुहले में थो अचे, प्यारु थो करे, हिन ख़बर कोन हुई मुंहिंजो पुटु आहे। नंढे हूंदे पुटु भॼी वियो, ॿिए शहर में रहियो, वॾो थियो, धंधो बि सुठो कंदो, पर आख़िर उहो कासाइण वारो असरु वेठुसि जो कात खणी करे पंहिंजे पीउ जी सिसी लाहे छॾे। न की हुनखे ख़बर हुई मुंहिंजो पुटु थो सिसी लाहे, न की हिनखे ख़बर हुई त मुंहिंजो पीउ आहे। जॾहिं उहा कथा कहाणी हली तॾहिं उहो पछताइण लॻो। सो हे जीवन, पुटनि पोटनि खे, मिटनि माइटनि खे जेको तूं मुंहं मां लफ़्ज़ कढंदे, इहो पंहिंजे लाइ तूं पोख थो कंदो वञे, जमा थो कंदो वञे, इहे तुंहिंजे आॾो ईंदा। थप हणंदे, ॿारनि खे मारींदे, इहे तोखे आॾो ईंदियूं। कोई बि कर्म कंहिंसां न छॾींदो आहे। भॻवानु राम जे आॾो आयो, सीता विछे ॾियईं, लक्ष्मण दुखी
थियुसि बेहोश थी वियुसि अयोध्या विचारे छॾी भॻवान राम जे ई कर्म न छॾिया त मन तोखे मूंखे छा छॾे था कर्म सभु बलवान आहिनि कर्म ई हिन जो दुश्मन आहे कर्म ई हिन जो सॼो आहे कर्म ई हिनखे बचाए थो कर्म ई हिनखे ॿोड़े थो पर तूं कर्म सोचे कंदे त ॿोड़ींदो छो उहो तारींदो बाक़ी तूं सोचे न कंदे जीअं मन मत ते कर्म कंदे गुरूअ मत वारा कर्म कर त तारींदे जे मन मत वारा कर्म कंदे त इहे ई कर्म तोखे ई खणी नरक में विझंदा भॻवानु न कंहिंखे नरक में विझंदो आहे भॻवानु कंहिंखे न स्वर्ग में विझंदो आहे भॻवानु न कंहिंखे वैकुंठ में हणंदो आहे भॻवानु कर्म ॾेई छॾिया आहिनि भई शुभ कर्म कंदव त स्वर्ग भोॻींदव जे शुभ कर्म ऐं बुरा कर्म ॿई छॾे करे रुगो सत्संग गुरूअ सां प्यारु कंदव त मुंहिंजे वैकुंठ में ईंदव वरी न मोटंदव जेकॾहिं माॻे ई पाप कंदव त नरक में वेंदव सभु ख़बर आहे माण्हुनि खे चाहे नथा पढ़नि किताब तॾहिं बि कॾहिं न कॾहिं संतनि साधुनि जे मुंहं में ॿुधो हूंदो कॾहिं गीता ॿुधी हूंदो कॾहिं रामायण ॿुधो हूंदो इहे ॻाल्हियूं त नंढे ॿार खे बि ख़बर आहे त पाप कंदासीं नरक मिलंदो पुण्य कंदासीं स्वर्ग मिलंदो भॻवान जी भक्ति कंदासीं त भॻवानु मिलंदो चओ श्री राम तो अचो अहिड़ीअ तरह सां गुरू नानक देव पुछे थो भूमिया जेकॾहिं तूं चोरी करे त हाणे टे शर्त असांजा मन कहिड़ा चवनि था हिकु ग़रीब जी मार न कजांइ ऐं ॿियो जंहिंजो लूणु खाए तंहिंजी चोरी न कजांइ अञा हिकिड़ी सिख्या आहे असांजी कहिड़ी स्वामी तव्हां ॿियूं भले सभु चओ हिकु ग़रीब जी मार न कयां यानी चोरी न कयां ऐं ॿियो हिकिड़ी कमु कर ग़रीब जी चोरी न कजांइ कंहिं ग़रीब खे मार पवे या बुख अचे सुने सां मदद कजांइ चौथो मन भुले भुलाए बि सत्संग खे न ओणांगजांइ जाते बि ॾिसे सत्संग आहे ईअं न भई असांजे गुरू नानक वारो सत्संग आहे त वञा थो भई राधा स्वामिनि जो आहे मां न वेंदुमि न इहा ॿियाई न कजांइ नालो त सभिनी जो ईअं पियो न भई सत्संग आहे इहा नफ़रत न कजांइ त मां राधा स्वामी आहियां मां हिननि वटि न वेंदुमि इहा जे नफ़रत रख त जीअं सॼो खीरु फिटी वेंदो आहे न ॾहीअ विझण सां संभाल विझण सां तीअं तुंहिंजो अंदर जो ज्ञान सॼो फिटी वेंदो कई कमाई सभु रद्द थी वेंदा इहा ॿियाईअ रूपी खटाई कॾहिं बि हृदय रूपी खीर में न विझजांइ सम्झि कंहिंजो बि सत्संग हुजे नालो त सत्संग पियो आहे जीअं दरिया जे उन पार हिकिड़ो हेतिरीअ ॿेड़ीअ में थो वञे हुन में हिकिड़ो ई वेठो आहे ॿी हिकिड़ी वॾी ॿेड़ी आहे ज़ाल मुड़ुस वेठा आहिनि टियों हिकिड़ो ॿेड़ो आहे जंहिंमें 10-15 वेठा आहिनि ॿियो वरी वॾो ॿेड़ो आहे जंहिंमें 100 खनि वेठा आहिनि ॿियो वरी वॾो जहाज आहे हुन में 1000 माण्हू वेठा आहिनि पोइ हिन जो मक़सदु सभिनी जो ई आहे त असां हुन पार वञूं भावना त इहा करे वेठा आहिनि न भई असां हुन पार वञूं संत जना खां सभई धर्म सुखमनीअ में लिखनि था संतनि खे सभई धर्म मिठा आहिनि छाजे करे जो हुननि खे ख़बर आहे सभई धर्म सभई पंथ अॻे पोइ के मंत्र चवाए था भॻवानु जपाइनि के अखर चवाए भॻवानु जपाइनि के पंहिंजो ज्ञान चई भॻवानु था ॾियनि मतिलबु आख़िर हिननि जो मक़सदु त इहो आहे त भई राम जो नालो जपे पंहिंजे जनम मरण जी फांसी कटाए पोइ को संत वरी सवलो तरीक़ो थो ॾसे को संत वरी थोरो कठिन तरीक़ो थो ॾसे उनखे कुझु ॾींहं देरि था थियनि पोइ उहो ॿिए जनम में टे जनम में मतिलबु हुननि जी भावना त इहा आहे न वीचारनि जी त भई हिननि खे नाम जपाए भव सागर पार कराइजे कंहिं बि पंथ जी कंहिं बि निंदा न कजांइ किथे बि सत्संग थिए उनखे ओणांगजांइ न वेहजांइ ज़रूरु मिंट जा 2 मिंट चवंदा सचा पातशाह इहो बि मूंखे शर्त मंज़ूरु आहे तंहिं पोइ जे ये शर्त मञींदे भूमिया तूं चाहे चोरी कंदे त बि तुंहिंजो बेड़ो पार थींदो तव्हां चवंदो गुरू नानक हथोड़ी रस्तो थो ॾेसि त चोरी कंदी भाई रस्तो नथो ॾेसि गुरू नानक अटकल थो ॾसेसि भई हिन त सफ़ा जवाबु ॾिनो मां चोरी न छॾींदुमि
हाणे जो चोरी सफ़ा न छॾे त हिन जो उधार कीअं थिए? भले इहा चोरी बि करे न, चोरी कंदे कंदे चोरी बि छॾिजी वेंदसि, वैराग बि लॻी वेंदुसि, नाम बि जपींदो ऐं भवसागर पार बि पवंदो, पंहिंजे घर कुटुंब खे बि तारींदो। तॾहिं सतगुरनि चवनि था भई साईं कहिड़ो नाम जपियां? चई पहिरियों परथी मारे मूंसां वेह, मूंखे ॾिस, चओ एक ओंकार सतनाम कर्ता पुरख निर्भव निर्वेर अकाल मूरत अजूनी सैभम गुरु प्रसाद। इहो महामंत्र आहे, इहो ख़ुदि मूंखे निरंकार जे जोत मां आयो आहे, पर तूं उथंदे वेहंदे सवलो अथई चओ वाह। हिन खे त लय अची वई, गुरू जन खे गुरू करे घर आयो, दिलि न पई थिएसि चोरीअ जी, छो त हूअं त जंहिं खाट हणंदुमि चोरी करे ईंदुमि। हाणे ॼण सोचे पियो त अहिड़े कंहिं सेठ जी चोरी कयां, हाली त साल 2 साल खावां, छो त हूअं त मां बराबरि ग़रीब जी चोरी कंदुमि, कंहिंजी बि अनाथ जी विधवा जी जंहिंजी लॻंदी। पर हाणे गुरूअ जी मां इहा त आज्ञा मञा, घटि में घटि गुरूअ त मुंहिंजो चवणु क़बूलियो आहे त चोरी कर, न त गुरू कंहिंखे चवनि चोरी कर। पर गुरूअ मूंखे छूट ॾिनी आहे, हुन जा मूं ते लख थोरा आहिनि बेली, त मां बि त हुनजी आज्ञा मञा त कंहिं ग़रीब जी त चोरी न कयां। हिनखे सुझे ई न पई, सभु पारे में ग़रीब के अनाथ। आख़िर हिन हिकु ॾींहुं ख़ूब ठाट सां लटा कपिड़ा ठाहे, फूक जी छंडी नओं थी जवान थी, थींदियूं बींदियूं कढी, हथ में लकुण खणी पंधु कंदो वञे थो। हलंदो हलंदो भूमिया चौराम, उहो भूमिया अंदरि वञे पियो राजा जे महल में। तॾहिं पुछेसि तो पहरेदार ख़बरदार होशियार, अंदरि 12 बजे कहिड़ो कमु थी जो हलियो थो वञे सिधो। साहिब चयो सत ॻाल्हाइजे, केरु काॾे थो वञे? चई मां चोर आहियां। चई साईं हाणे तव्हां ईअं न कयो, दिलि में चई हाणे चोर हुजे भेणा, हे सेठ माण्हू राजा जो को वॾो मां सम्झां थो मिट माइट आहे या को सलाहकार अथसि, चोर हुजे त भेणा ईअं चवे जे करे मां चोर आहियां। न साईं हाणे मूंखे माफ़ु कयो, मुंहिंजो फर्ज़ु त आहे न पुछणु, तव्हां को अंदरि जा कर्मचारी आहियो या वज़ीर जा कुझु आहियो या राजा जा, पर मुंहिंजो पुछण त फर्ज़ु आहे न। चई हा मां चवां थो न चोर आहियां, चओ छा थो चई? हाणे हे जीअं सच ॿुधाइण ते मां चोर आहियां, हुनखे एतबार ई न अचे, हथ पेर बि पए चवंदा साईं ईअं मूंखे टोकियो न, मुंहिंजो पुछण त फर्ज़ु आहे न। चई मन तुंहिंजो फर्ज़ु पुछणो आहे, मुंहिंजो फर्ज़ु आहे ॾसणो। मां तोखे चवां थो न मां चोर आहियां, चवंदा चङो साईं वञो, अजा मुंहिंजे खार न खाओ, तव्हां चोर न आहियो साईं। हाणे लटा कपिड़ा ॾिठई, वरी ॿियो कॾहिं चोर कंहिं मुंहं न चयो आहे त मां चोर आहियां। साहिबनि चयोसि सच ॻाल्हाइजांइ। सच ॻाल्हाई, अंदरि हलियो वियो बेधड़क, ॼण पुफीअ नाने जो घरु सम्झी मथे चढ़ी वियो मज़े सां। वञी करे पंहिंजो पहिरियों राणीअ जे महल में आयो। उहा राणी पेकन हुई, राजा खे सौराणी, वॾी राणीअ में अंदरि माल बि घणो कमरे में। हिकिड़ी सोने जहिड़ी चादर जड़ीअ सां, अॻे जड़ी जड़ींदा कपिड़नि में, हाणे त कोन्हे, हाणे जड़ियूं बड़ियूं सुठियूं। हाणे इहे टेरी काटाऊं पोलिस्टर जंहिंजा नाला ई असांखे न चढ़ंदा आहिनि वात में, अहिड़ा अहिड़ा नाला निकिता आहिनि। पोइ उहो कपिड़ो विछाई सोन जे दरीअ जो, हीरा मोती जवाहर, हा एॾी कजांइ माया जो हिकु हिकु हीरो लखनि पंहिंजो हीअं जो ढेर कयईं हीरा मोती जवाहर। बसि सम्झई हाणे 7 पीढ़ियूं खाईंदी, हाणे मां हिकिड़ो भंडारो बि कढंदुमि, छो त गुरू जन चयो आहे ग़रीबनि जी परवरिश कजांइ, ग़रीबनि जी दां बि ॿुधजांइ। ईअं कंदुसि, हाणे त मां त खाईंदुमि, पोयूं पीढ़ा बि खाईंदुमि। चङो सतगुरू सलाह ॾिसी त ग़रीब जी न मार कजांइ। ईअं खणी हर थो ॿधे, वीचार कई बुख लॻी आहे, सोचे बुख लॻी आहे। राजाउनि जे घर में दबला पिया, भला सोन जा ऐं चांदीअ जा। हा हिकिड़ो चांदीअ जो दबलो चमके पियो, घोड़ा छपियल आहे, हुन सम्झो अंदरि बि का शइ हूंदी, जॾहिं अहिड़ो दबलो आहे। जीअं जो अदा पकई खाधई त चूरण ओने चूरण में लूणु पियल हो, थींदो आहे न चूरण में लूणु, चूरण इहे हुन राणीअ खे घुराए ॾिनई चूरण हाज़मेल आहे, त चूरण में लूणु बि पवंदा। यादि वचन अची विसबियो त सतगुरू नानक जो चवणु आहे त जंहिंजो लूणु खाए तंहिंजी नमक हरामी न कजांइ। हिकदमि हर खणी फिटी कई,
दिलि में चए बाबा नानक मां तुंहिंजे वचन ते हलंदुसि चाहे चोर आहे तूं मुंहिंजो ॾिस चयो मञो आहे रखियो थी चोरी भले कर पर मुंहिंजो बि त फर्ज़ु आहे गुरू तुंहिंजो चवणु मञा हूअं बि गुरूअ ॾे तूं हिकु क़दम खणंदे गुरू तोड़े 10 क़दम खणंदो पर तूं हिकु क़दम हिकिड़ी ख़सीस ॻाल्हि बि गुरूअ जी तूं न मञीने त गुरू तो वटि दुख में हर घुर भॼंदो छा चवंदो संदसि मर्जी असांजी हिकिड़ी ॻाल्हि नथो मञे छड़ो एतिरो नथो मञे सवेल उथ त पोइ ॿियूं ॻाल्हियूं मां छो मञा गुरू त हमेशह सभु सिख खे चवंदो आहे गुरू अमरदास बि चए थो गुरू रामदास बि चए थो इहा तुक असांजा श्रीचंद साहिब बि चवंदा छा छा चवनि ध्यानु ॾियो सिख जेको असांजो थिए पंथ में अचे उहे ॻाल्हियूं रखे कहिड़ियूं जो मेरा गुर सिख कहलाए उठ के प्रभात करे स्नान पर गुरुद्वारे आवे उठंदियां बहंदियां हरि नाम ध्यावे फिर धंधे में आवे उते भी बानी गावे जे बानी गावे